अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औलाद याकूब यानी ए यहूदियों, मुंहिंजा उन इनाम ऐं नेमत खे यादि करो जेके मूं तव्हांखे ॾिनी हुई, यानी मूं तव्हांखे उन वक़्त जे सभिनी इंसाननि मां तव्हांखे मान ऐं फज़ीलत वारो कयो। पोइ डिॼो उन ॾींहं खां, यानी क़यामत जे ॾींहं खां, जंहिं ॾींहुं केर बि कंहिंखे ज़रे बराबर कमु न ईंदो ऐं उन ॾींहुं न कंहिंजी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी, न ई उन्हनि खां बदिले में कुझु वठी उन्हनि जी जान बख़्शी वेंदी। ऐं ए याकूब जी औलाद यानी यहूदियों, मुंहिंजी उन नेमत खे यादि करो जॾहिं असां तव्हांखे फ़िरौन जी टोलीअ खां निजात ॾियारी, जिन तव्हांखे सख़्त अज़ाब में विझी छॾियो हो। हू अव्हांजा पुट कुहंदा हुआ ऐं अव्हां जूं न्याणियूं जीअरियूं छॾींदा हुआ, ऐं उन ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ ॾींदड़ हालत में अव्हां जे रब जी तरफ़ां तव्हां लाइ वॾी आज़माइश हुई। ऐं ए यहूदियों, वक़्त बि यादि करियो जॾहिं असां अव्हां लाइ समुंड खे चीरियो ऐं अव्हां लाइ रस्तो ठाहियोसीं ऐं अव्हां खे ॿुॾण खां बचायोसीं, ऐं तव्हां जी अखियुनि अॻियां फ़िरौन जे माण्हुनि खे ॿोड़ियोसीं ऐं उहो ई सभु अव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ। ऐं पिणु यादि करियो जॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम खे 40 रातियुनि ऐं ॾींहंनि जे वाइदे ते घुरायो त संदसि गैर हाज़िरी में तव्हां गाबे खे पंहिंजो ख़ुदा बणाए वेठो ऐं अव्हां वॾी ज़्यादती ऐं ज़ुल्म कंदड़ हुआ। उन खां पोइ बि असां अव्हां खे माफ़ कयो त मन अव्हां शुक्रगुज़ार थियो। जॾहिं गाबे खे पूॼण जो ज़ुल्म करे रहिया हो त असां मूसा अलैहिस्सलाम खे किताब ऐं फ़ुरक़ान, जेको सच ऐं कूड़ खे निखेड़ींदड़ हो, सो ॾिनोसीं त मन अवीं हिदायत पिरायो। ऐं यादि करियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अव्हां गाबे खे मअबूद पाण ते ज़ुल्म करे रहिया आहियो, तंहिं करे अव्हां पंहिंजे ख़ालिक जे हुज़ूर में तौबा करियो ऐं उन माण्हुनि खे कुओ जिन शिर्क कयो ऐं उन्हीअ में तव्हां लाइ भलाई आहे। पोइ हिन तव्हां जी तौबा क़बूल कई, बेशक हू तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायती रहम करण वारो आहे। ऐं पिणु यादि करियो जॾहिं अव्हां मूसा खे चयो त ए मूसा, असीं जेसीं अल्लाह खे पंहिंजी अखियुनि सां नथा ॾिसूं तेसीं ताईं तो ते ईमान न आणींदासीं। पोइ अव्हां जे ॾिसंदे ॾिसंदे खेवण किरी ऐं अव्हां सभु मरी चुका हुआ। तव्हां जी मौत खां पोइ वरी बि असां अव्हां खे जीअरो कयो त मन अवीं शुक्रगुज़ार थियो। ऐं असां तव्हां ते ककरनि जी छांव कयासूं ऐं तव्हां ते मन सलवा जो खाधो नाज़िल कयोसीं ऐं चयोसीं त खाओ इन पाक रिज़्क़ मां जेको अव्हां खे ॾिनो अथऊं। मगर पोइ बि नाशुक्री करे हुननि हक़ीर शइ तलब कयूं ऐं उहो हुननि असां ते ज़ुल्म न कयो पर पंहिंजे पाण ते कयो। ऐं जॾहिं उन मैदान मां खेनि आज़ादी मिली ऐं असां चयो त हिन शहर यानी बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो ऐं जितां वणे उतां मज़े सां खाओ, ऐं शहर जे दरवाज़नि मां आजिज़ीअ सां झुकंदा दाख़िल थियो ऐं हित्ततुनि यानी असांजा गुनाह माफ़ कर ऐं ॾोह बख़्श चवंदा दाख़िल थियो त असां अव्हां जा ॾोह माफ़ कंदासूं ऐं अव्हां में साॻियो ई नेकोकारनि खे वधीक नवाज़ींदासूं। पर हिननि ज़ालिमनि जेको कौल खेनि चवण लाइ हुकुम कयो वियो, उहो कलमो बदिराए ॿियो चयो। पोइ जिन उहो ज़ुल्म कयो तिन ते आसमान मां अज़ाब नाज़िल कयोसीं ऐं उहा सज़ा उन्हनि खे संदसि नाफ़रमानी जे करे मिली।